वताए फ़क़ीर जी दिलचस्प कहाणी। ही कहाणी असुल में कबाया ऐं उनजे सहुरे ऐं हाजी सॻोरे मुतलिक़ आहे, जेके असां वताए जे नाले सां पेश करियूं था त जीअं असांजे सिंधी ॿुधंदड़नि ऐं सम्झंदड़नि लाइ आसानी थी सघे। घणे वक़्त खां कबाया यानी वताया फ़क़ीर सणिबो ताम न खाधो हो। खेसि लगातार हफ़्तनि जा हफ़्ता संदसि गुज़र पाणी सिर्फ़ु पाणी ऐं खुश्की भत ऐं दाल ते हो। हुनखे खुश्की भत दाल ऐं पाणी मां बेज़ारी जे करे के चङो भलो खाधो खाइण ऐं ॿोड़ पुला खाइण जो शौक़ु जाॻियो। वताए खे उहा ख़बर हुई त संदसि सहुरो हाजियुनि मां मुतासिर आहे ऐं जॾहिं बि को हाजी सॻोरो खेसि गत पंते किथे मिलंदो आहे त हुनखे मानी खाराइण बिना नाहे छॾींदो। उनखे जहिड़ी तहिड़ी मानी त ठहियो, पर भत भाॼी खां अलावा कुकड़ ऐं रेढो ॿाकरो गोश्त पिणु खाराए थो। उन्हनि तामनि जे बारे में सोचे करे कबाया यानी वताए फ़क़ीर जो वात पाणी पाणी थियणु लॻो। संदसि सहुरे खे अञा हज नसीब न थियो, पर भले पाक खां जेको बि थिए आयो उनखां उते जूं ख़बरूं चारूं पुछी पंहिंजी दिलि ख़ुशि थी कयाई। वताए खे इहा रिथ वणी त हाणे हीअं कजे जो हाजियुनि वारा वेस कपिड़ा पाए संदसि सहुरे अॻियां अचिजे ऐं खेसि संदसि सहुरो हाजी सॻोरो सम्झी दावत कंदो ऐं ताम पुला खाराईंदो। उहो सोचे करे हुन अछी टोपी ऐं अछो कोट हथु कयो, जेके अक्सर हाजी सॻोरा पाए ईंदा हुआ, ऐं हेठां खां हिकु साफ़ु सुथिरो साओ रंग यानी गोड़ ॿधी ॻिचीअ में डिघी तस्बी ऐं पेरनि में ताज़ा पॉलिश थियल चमकंदड़ बूट पाता, ऐं पोइ अखियुनि ते हिकु पुराणी फैशन जी हिकु ऐनक चाढ़े चपनि मथां खौर हणी हुन ॿाकरे जा कुझु कारा वार बि चंबड़ाया त जीअं मुछूं ठही पवनि। कबाया यानी वताए फ़क़ीर खे उहा ख़बर हुई त संदसि सहुरो रोज़ु काफ़ी पीअण लाइ हिकु होटल ते वेंदो हो। सो वतायो बि उते हाजियुनि जो रूप धारे अची हुन होटल में पहुतो। अंदरि घिड़ी ॾिठाई त संदसि सहुरो हिकु टेबल वटि अकेले सिर काफ़ी पी रहियो आहे। कबाया यानी वतायो बि साॻी टेबल ते वञी वेठो। वेहण वक़्तु संदसि सहुरे कंध मथे खणी कबाया ॾे ॾेहारियो। कबाया मोट में मुरकियो ऐं सम्झी वियो त संदसि सहुरो हुनखे सुञाणे न आहे सघियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कबाया यानी वताए फ़क़ीर झीणे आवाज़ में सलाम कयो। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। संदसि सहुरे इज़त सां जवाबु ॾिनो। कबाया यानी वताए फ़क़ीर उन बैदि हथ जे इशारे सां बेरे खे सॾु कयो, पर संदसि सहुरे यकदमि खां पुछियो, साईं मुंहिंजा तव्हां छा पीअणु पसंदि कंदा? तव्हां ऑर्डर न करियो, मां थो तव्हांखे काफ़ी कोप पियारियां। कबाया यानी वताए फ़क़ीर दिलि में ख़ुशि थियो ऐं चयाईं त साईं महिरबानी महिरबानी। उन बैदि संदसि सहुरे बेरे खे कबाया लाइ काफ़ी आणण लाइ चयो। जॾहिं उहा आई त कबाया काफ़ी जो ढुक भरे पंहिंजे सहुरे खे चयो, साईं तव्हांजा लख लाइक़, पर आउं वॾी मुसाफ़िरी करे सुबुह खां हली हली थकिजी पियो आहियां। हीअ काफ़ी पीअण सां ज़रूरु फ़रत अची वेंदुमि, शाम जो वरी मूंखे पंहिंजो सफ़रु जारी रखिणो आहे। संदसि सहुरे चयो, हाजी साहिबु इहा का वॾी ॻाल्हि न आहे, आउं त हर वक़्तु तव्हां जहिड़ा नेक माण्हुनि जी ख़िदमत जो इंतज़ारु कंदो आहियां। आउं पाण त अञा हज न करे सघियो आहियां। थी सघे थो तव्हां जहिड़नि जी दावत दुआउनि सां ऐं दावतूं करण सां थी सघे थो हिकु ॾींहुं मूंखे बि उतां जो सॾु थी वञे। ज़रूरु ज़रूरु इंशाअल्लाह, कबाया यानी वताए फ़क़ीर चयो। पोइ संदसि सहुरे चयो, हाजी साहिबु तव्हांखे शाम जो वरी टिघे सफ़र ते निकिरणो आहे। तव्हां थकियल बि आहियो त हींअर हलो मुंहिंजे घर ऐं उते मानी खाओ ऐं आराम पिणु करियो। कबाया यानी वतायो फ़क़ीर अॻे ई इहो सोचियो वेठो हो, पर मिड़ई टल करे थोरो माठ करे थोरो तरसण खां पोइ जवाबु ॾिनई, ॼणु हू सोचींदो हुजे, ॼणु सोचे रहियो हुजे। थोरो माठ करे पोइ जवाबु ॾिनई, साईं बसि हाणे तव्हां चओ था त हलूं था, न त आहे मिड़ई ख़ैर थोरी देरि लाइ फ़र्क़ु करे वठ बि खणी। बहरहाल कुझु कलाक हलूं था, तव्हां ज़ोर भरियो था त पोइ ठीकु आहे। कबाया जो सहुरो ॾाढो ख़ुशि थियो ऐं हाजी यानी कि कबाया वतायो फ़क़ीर खे वठी पंहिंजे घर आयो।
घर अचण सां ई पंहिंजे ज़ाल खे चयाईं त मूंसां गॾु हिकु महिमान आहे, मंझंदि हिते करे पोइ वेंदो। भत भाॼियूं ऐं ॿियूं शयूं तयारु करे वठि, काफ़ी लाइ खंडु बि विलाए थी वठी अचु। बहरहाल कुकड़ियूं कुहाए रेढा ॿाकरा गोश्त कबाया जे लाइ तयारु कराए वरिताईं। कलाक ॿिनि में कबाया बि पेट भरे खाधो ऐं अहिड़ा मज़ेदार ॿोड़ पुलाव खाधाईं जेके खाधे हिन खे ॾींहं थी विया हुआ। मानी बाद हुन यका 2 टे 4 कोप काफ़ी जा चट करे छॾिया, पर बदकिस्मती सां काफ़ी जी गरमाश ऐं बाफ़ हुन जे मुछनि जे खोर खे वटड़ाए रखियो हो ऐं बकरे जा वार जेके हुन मुछनि ख़ातिर इस्तेमालु कया हुआ से पंहिंजे असुल जॻह तां हाणे रिड़ी हेठि अची चपनि वटि पहुता हुआ। संदसि सहुरो जेको वेझो ई वेठो हो ऐं हाजी सॻोरे जे चहिरे में नूर तके रहियो हो, तंहिं उहो लका ॾिसी वरितो त हीउ हाजी न को पर ॿियो को ठग आहे, ऐं पोइ सोचाईं ऐं ॾिठाईं त हीउ त संदसि नाठी कबाया आहे। खेसि ॾाढी चिड़ थी वई। हेकर दिलि में आयसि त भत जो भरियल प्यालो मुंहं में वाए कढेसि, पर बहितरीन में सोचाईं त माठक थी वञिजे ऐं उनजो वरी ॿिए भेरे पलांद कजे। सो हुन कबाया खे यानी वताए खे उहो ॾेख न ॾिनो त हुन सुञाणे वरितो आहे। उन खां पोइ सिघो ई कबाया हथु छंडे उथी खड़ो थियो। कबाया बि सम्झी वियो त हाणे मुंहिंजूं मुछूं अची पटियाणियूं आहिनि ऐं ॻाल्हि वाइकी थी वेंदी। सो तकिड़ो चयाईं त साईं तव्हांजी वॾी महिरबानी, मानी टिकी तव्हां खाराई, छल सदा सुखी रहो। कबाया जे सहुरे चयो, तव्हां बि सलामत रहो, हेॾां कॾहिं वरण अचणु थिए त मुंहुं पिया ॾेखारिजो। अंदरां अंदरि कावड़ त घणेई हुअसि, पर ॿाहिरां कावड़ खे दॿाए ख़ुशी जो इज़हार करे टल कयाईं। खेसि खारूं त ॾाढियूं आयूं त हिन खे निक में नाठी खे ॾिने न वरिते वेही करे हेॾो सारो माल खाराए छॾियो। मानियूं, ॿोड़ पुला, ॿाकरा ऐं रेढा गोश्त खाराए छॾिया। पर हाणे कंहिं रीति हुन पंहिंजी नाठी मां पिणु एॾी वॾी दावत लाइ टल सोचणु लॻो ऐं सटणु लॻो त हिन सां अहिड़ो पलांद कजे। इन ई ॻाल्हि खे महीनो 2 गुज़री वियो त कबाया जे सहुरे यानी वताए जे सहुरे उन बाबति घर में को बि ज़िक्र न कयो, पर हिकु ॾींहुं पाण बि ठही जुड़ी न्या तयारु थी निकितो त अॼु पलांद कजे। हिकु ॾींहुं कबाया पंहिंजे घर में लेटियो पियो हो त दर ते कंहिंजे अचण जी आवाज़ थियसि। दर खुड़कियो त साम्हूं दर खोलियाईं त हिकु हाजी नज़र आयुसि। साईं अस्सलाम वालेकुम, हाजी साहब चयो। वालेकुम सलाम, कबाया जनी वताए वराणियो। आउं आगोस नवारी नाले हिकु कमरा खे ॻोल्हे रहियो आहियां। मूं सम्झो त हू हिन ॻोठ में रहे थो, पर अफ़सोस जो हिते नज़र न आयो आहे। कबाया यानी वताए चयो त मूंखे पिणु अहिड़े नाले वारो को हमरा हिते नथो मिले। न की आउं सुञाणांसि बि सही भाऊ हाजी साहब, संस ॻोल्हा में सॼे शहर में फिरण करे थकिजी पियो आहियां। हाजी साहब चयो। कबाया यानी वतायो एतिरे में सम्झी वियो त हीउ को हाजी सचो पचो न आहे, हक़ीक़त में संदसि सहुरो ई आहे जेको हिन खां पलांद करणु आयो आहे। सो हुन नमूनो अहिड़ो कयो ॼण हू सहुरे खे सुञाणे ई न पियो सघे। चयाईं, हाजी साहब अचो भला अंदरि अची कुझु देरि लाइ आराम कयो। हाजी चयो, हाओ बाबा महिरबानी, मूंखे थोरी देरि आराम करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। कबाए जो सहुरो उहो चई अची अंदरि आयो ऐं खट ते पतली मारे वेही रहियो। कबाया चयो त तव्हांजे मुंहुं मां ई लॻे थो त तव्हां तमामु घणो थकल आहियो ऐं मानी बि शायदि न खाधी अथव। तव्हां वेहो त आउं पंहिंजी ज़ाल खे चई तव्हां लाइ का मानी टिकी जो बंदोबस्तु करियां थो। वॾी महिरबानी, वाक़ई मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, कबाया जे सहुरे चयो। कबाया पासे वारो दर टिपी पुठियां आयो ऐं जिते संदसि ज़ाल कुकड़ियुनि खे अन्न ॾेई रही हुई, हुन ॼाणी वाणी ज़ाल खे वॾे वाके ॻाल्हायो ऐं चयो त जीअं संदसि सहुरो बि ॿुधे। चई, अजीम, पाण वटि हिकु मौजूदु महिमान आयो आहे, हाजी सॻोरो। कबाया, उहो केरु आहे? संदसि ज़ाल पुछियो। कबाया चयो, उहो को हाजी आहे ऐं भले पार खां ज़ियारत करे मोटियो आहे। पाण खे हुन लाइ आलीशान मानी तयारु करणु खपे। हू तमामु घणो बुखायल आहे। हिकदमि चांवर ऐं भाॼी चुल्हि ते चाढ़े पोइ वञी को वॾे बांग वारो बतारो कुकड़ कुहाए अचु। पर कबाया पाण वटि संदसि ज़ाल कुझु चवणु चाहियो थे, पर उनखां अॻु कबाया रड़ करे चयसि
त न कुकड़ न, अहिड़े भलारे हाजी साहिब लाइ कुकड़ रधणु सही न थींदो, पर पाण हिन खे हिकु ॿकरे जो या रिढ जो हलाल गोश्त खाराइणु पसंदि कंदासीं। हीअं कर, का थुल्ही सगारी रिढ खणी वञी कासाई खां कुहाए अचु। कबाए जी ज़ाल चयो, कबाया तोखे त ख़बर आहे पाण वटि त का बि थुल्ही मतारी रिढ न आहे। संदसि घरवारी चयो। कबाया चयो, हाओ हाओ उहा त मूंखे ख़बर आहे, पर तुंहिंजे पीउ वटि त आहे। संदसि घर जे पोयां हिकु घेटो वधो पियो आहे, उनखे छोड़े कुहाए अचे, तुंहिंजो पीउ बिल्कुलु बि रंज न थींदो। पाण ख़ुशि थींदो त पाण हाजी जी मिज़मानी कई आहे। हू पाण बि त चवंदो आहे त हाजियुनि खे सुठी मानी खाराइणु सवाब जो कमु आहे। महीनो ॾेढ अॻु हुन बि हिकु अणॼाण हाजी सॻोरे खे आलिशान मानी खाराई हुई। चङो, हाणे घणी देरि न कर ऐं जल्दी ईअं वञी कर, जीअं मूं चयो आहे ईअं ई कर ऐं वञी काहे अचु। होॾां जॾहिं कबाए जे सहुरे उहो ॿुधो त संदसि नुक़सानु पियो थिए त अची परेशान थियो। हुनखे पंहिंजे ई थुल्हे मतारे घेटे जो फ़िकिर अची थियो त माॻे थो कुसिजे। सो माठ करे वेहण बदिरां उन टिपड़े उथियो ऐं सिधो रंधिणे ॾे भॻो, जिते कबाया ऐं संदसि ज़ाल मुड़ुसु ॿई ॼणा बीठा हुआ ऐं सलाहूं पिए कयाऊं। कबाए जे सहुरे चयो, साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, महिरबानी करे मूं लाइ मानी वग़ैरह न ठाराइजो। मूंखे हींअर हिकु ज़रूरी कमु यादि अची वियो आहे। उन लाइ मूंखे हींअर जो हींअर भर वारे ॻोठ में पहुचणो आहे। उन करे आऊं त हितां हलां पियो, ख़ुदा हाफ़िज़। उहो चई कबाए जो सहुरो यानी वताई जो सहुरो भॻो। ईअं चई भॻो, वठी भॻो जो कबाया खेसि जवाबु ॾिए, एतिरो मौक़ो बि कबाया खे न मिलियो। अजीब वाइड़नि वांगुरु कबाया ॾे निहारींदे चयो, तुंहिंजे महिमान हाजी साहिब खे थियो छा आहे जो वठी भॻो आहे? संदसि घरवारी कबाया खे सुवालु कयो। कबाया चयो, कबाया मुरकंदे जवाबु ॾिनो, त ए मुंहिंजी प्यारी घरवारी, इहा मूंखे पाण खे बि ख़बर न आहे, पर इहो पक ॼाणा थो त इहो हाजी सॻोरो वरी कंहिंसां ठगी करण जी कॾहिं बि सोचींदो कोन। सची उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा।